अस्सलाम वालेकुम दोस्तों, आमाया अब्दुल्ला गडानी। दोस्तों, असांजी सिंध जी धरती हमेशा इल्म शूर हक़ ऐं सच जी अलमदार रही, पर अफ़सोस उन धरतीअ ते सिंध जे नौजवाननि, सिंध जे शागिर्दनि जे मथां ज़ुल्म जी इंतिहा कई वई। ॾहरकी मारी गैस गेट जे कंपनी जे साम्हूं शागिर्द पुरअमन तरीक़े सां एहतिजाज तौर ते वेठल हुया, पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ वेठल हुया। उन्हनि जे मथां पुलिस जी लठबाज़ी, उन्हनि जे मथां शीलिंग, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं शागिर्दनि समेत कलम धणी जेके सहाफ़ी वीचारा वेठल हुया, उन्हनि ते बि तशद्दुद कयो वियो, उन्हनि खे बि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। सो इहा हालत आहे DSP उबावड़ो, SHO ॾहरकी, SSP घोटकी जे अॻुवाणी में वहशाना ताक़त जो इस्तेमालु। सो शागिर्द जेके आहिनि उहे कचे जा धाड़ेल न आहिनि, उन्हनि सां इहो हशर कयो वञे थो पियो। कचे वञण जे लाइ ॿरो आहे, शागिर्दनि जे मथां अहिड़ो रवैयो अख़्तियार कयो वञे थो पियो, शागिर्दनि सां इन तरीक़े सां ज़ुल्म कयो वञे थो पियो। छा पंहिंजे हक़नि जे लाइ हुसूल जे लाइ विहणु ज़ुल्म आहे? पंहिंजे हक़नि जे लाइ विहणु ज़ुल्म आहे। आख़िर इहा दादागिरी केसि ताईं हलंदी? यादि रखणु खपे त सिंध जा नौजवान, सिंध जा शागिर्दनि जे मुतालबनि खे तव्हां लठ जे बुनियाद ते, तव्हां ताक़त जे बुनियाद ते, शीलिंग जे बुनियाद ते, गिरफ़्तारियुनि जे बुनियाद ते तव्हां उन्हनि खे रोके नथा सघो। उन्हनि खे तव्हां एतमाद जे अंदरि वठणु चाहियो था पिया त उन्हनि जे मुतालबनि खे तस्लीम कयो, उन्हनि जे ॻाल्हियुनि खे मञियो। जिन्हनि मुतालबनि जे लाइ उहे वेठल आहिनि, उन्हनि जे ॻाल्हियुनि खे ॿुधो, मसइलो हल करे छॾियो। सो इहा ॾाढाई हुकूमत जी न हलंदी। सो ॿुधी मरणु खपे इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे बि, जेके किरोड़े रुपया मारी गैस कंपनी मज़ा कमाइनि था पिया, उहे बि ख़ामोश आहिनि, उहे बि ख़ामोश थी बीठल आहिनि ऐं शागिर्दनि सां गॾु नथा विहनि, शागिर्दनि जे हक़नि जे लाइ नथा ॻाल्हाइनि। जिन्हनि खे वोट ॾिनो वियो आहे, छा इन्हनि खे वोट इन जे करे ॾिनो वियो त इहे बि इन ज़ुल्म जा शरीक थियनि? उहे नथा ॻाल्हाइनि। जेकॾहिं नथा ॻाल्हाइनि त उहे बि इन्ही अमल जे अंदरि बराबरि शरीक आहिनि। सो शागिर्द निडड़का न आहिनि। मतां चइजे त शागिर्द इन्हनि दहमाननि खां, इन्हनि लठबाज़नि खां जेके आहे पंहिंजे मौक़िफ़ खां हटे वेंदा। कल्ह 100 शागिर्द हुया, हाणे 1000 शागिर्द रोडनि ते शूर सां निकिरंदा। सो इन हवाले सां मां जमियत उलमा इस्लाम ज़िला घोटकी सीनियर नायब सदर तौर ते पंहिंजे शागिर्दनि सां गॾु आहियां। इनशा अल्लाह असांजो इहो ई मुतालबो आहे त जेके शागिर्द गिरफ़्तार कया विया उन्हनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे ऐं ज़ालिम पुलिस जेका अहिड़ी कार्रवाई कई आहे, अहिड़ी वहशाना कार्रवाई, उन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, उनखे सख़्तु सज़ा ॾिनो वञे। इन कहिड़ी वांगार वई आहे, कंहिंजे चवण ते अहिड़ो ज़ुल्म कयो आहे जो शागिर्दनि जे मथां तशद्दुद करनि था पिया। ऐं टियों इहो असांजो मुतालबो आहे त शागिर्दनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि खे तस्लीम कयो वञे, उन्हनि जे मसइलनि खे ॿुधो वञे, बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम।